नाज़रीन, टंडोला हयार में कोरोना वायरस जा 10 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ ज़िले में वायरस मुतासिरनि जो अंग वधी 40 थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, तफ़सीलनि खां आगाह कजो। नालो तो सॼे मुल्क जियां पंहिंजे सिंध में भी ज़िले टंडोला में भी कोरोना कातल वायरस जे हवाले सां काबू न अची सघियो। गुज़िरियल ॾींहुं शाम खां हींअर ताईं पंहिंजो 10 मरीज़ कोरोना वायरस जा ज़ाहिर थिया आहिनि, जेके टंडोला सिटी सां तालुक रखंदड़ माण्हू आहिनि, जिन खे घरनि में आइसोलेट रखियो वियो आहे। जॾहिं त पंहिंजो ज़िले टंडोला में अंग वधी 40 थी वियो। 40 मंझां 27 माण्हू जेके एहतियात थी पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटी विया, घरनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे उन्हनि खे। बाक़ी 13 माण्हुनि खे आइसोलेट करे पंहिंजे घरनि में रखियो वियो आहे। जॾहिं त टंडोला में बि तेज़ीअ सां कोरोना वायरस जो वधिजण जो सबबु इहो ई आहे त लॉकडाउन में जेको आहे नरमी कई वई आहे ऐं SOP ते न पंहिंजे दुकानदार न आम माण्हू उहो अमल करे रहिया आहिनि, जंहिंजे करे कोरोना वायरस जा केस वधी रहिया आहिनि ऐं अञा बि वधंदा। ऐं ॿिए पासे टंडोला में सिविल अस्पताल में ग्रैंड हेल्थ अलायंस जा जेके मुलाज़िम आहिनि मुतालबनि जी मनता लाइ अॼु चौथे ॾींहं खां वठी बि उते हड़ताल करे वेठा आहिनि ऐं OPD जो बाइकाट कयो आहे, जंहिंजे करे बि मरीज़ परेशान थी रहिया आहिनि ऐं आम माण्हू जेके ॿिया माण्हू ईंदड़ हिन ज़िले टंडोला जा अस्पताल में उहे परेशान आहिनि। ऐं लॉकडाउन खे मज़बूत न कयो वियो त टंडोला में अञा बि वधीक कोरोना वायरस वधी सघे थी ऐं जंहिंजो अॻिते हली करे वधीक नुक़सानु पैदा थी सघे थो। जी नसीर, अवां जी महिरबानी।